अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो ॾिसते आओ हक़सत न्यूज़। नाज़रीन तां सां ख़बर शामिल कंदा हलूं, जिथे नौशर अफरोज़ जे भरिसां कासाई जो सहाफ़ियत ते हमिलो। तफ़सील मूजिब फुल शहर में वधीक अॻु वठण, सरियाम रोड ते जानवरनि कुअण ख़िलाफ़ अख़बारी बयान हलाइण ऐं कंप्लेन ते अॼु यूसी ऑफिस फुल में सेक्रेटरी यूसी फुल रहमतुल्लाह फुल तरफ़ां मीटिंग थी, जंहिंमें कासाई मारूफ सूमरो, मीर सूमरो ऐं ॿियनि पारां NFU जे ज़िले जनरल सेक्रेटरी सीनियर सहाफ़ी मोहम्मद ख़ालिद मेमून मथां हमिलो करण जी कोशिश। ऑफिस में वेठलनि यूसी सेक्रेटरी ऐं मिलिट्री डॉक्टर गुलाब चांडियो ऐं फुल पुलिस जी SHO हमिलो कंदड़ साईं कासाइन खे हमले खां रोकियो, जॾहिं त कासाइन पारां सरियाम दहशतगर्दी करे गारियूं ॾींदे सहाफ़ियुनि खे मोतबार धमकियूं ॾींदे हमले आवर पुलिस जे अॻियां ई फरार थी विया। अहिड़े अमल ख़िलाफ़ फुलशहर जे सहाफ़ियुनि जो एजाज कासाई खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे मंज़ूर मलिक, ब्यूरो चीफ हक़सत न्यूज़, नौशहर अफरोज़।